अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻवान शहबाज़ गिल इदारनि ख़िलाफ़ बग़ावत भड़काइण वारे केस में एम्बुलेंस में मास्क पहिरियल अदालत पहुतो, जिते संदसि तबियत ख़राब थी वई। अदालत शहबाज़ गिल ते फ़र्दे जुर्म लागू करण जी कार्रवाई 20 जनवरी ताईं मुलतवी कंदे समूरनि जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत कई। सिंध काबीना बल्दियाती काउंसिल्स में पहिरियों भेरो ट्रांसजेंडर्स खे बि नुमाइंदगी ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। मकानी इदारनि जे काउंसिल्स में ट्रांसजेंडर्स लाइ बि मख़सूस सीटूं रखण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। पसंदि जी शादी कंदड़ शागिर्दियाणी दुआ ज़हरा वाटसन सां गॾु रहण जो बयानु ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट मुबैना अगवा केस में छोकिरी खे आर्ज़ी तौर ते वालिदेन हवाले करे छॾियो। मौसमियात खाते मूजिबि ओलहंदी हवाऊं अॼु उत्तर बलोचिस्तान में दाख़िल थींदियूं, जंहिं सबबि कोयटिया ज़ियारत ऐं चमन समेत उत्तर बलोचिस्तान जे जबलनि ते सुभाणे बरसात ऐं बर्फ़बारी थी सघे थी। नाज़रीन, इहो हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।